हिन वक़्त ताईं फापू धोती ॻोठ मथे ते खणी छॾियो हूंदो, सॼे ॻोठ में वाह वाह थी वई हूंदी त सोढो ज़ीनत खे ॾींहुं ॾिठे जो भॼायो वियो आहे। फापू ज़रूर ही ॻाल्हियूं करे बाबा खे भड़कायो हूंदो, पर ॻोठ वारा उनजी ॻाल्हि ते यकीन ई न कंदा। पर चाचे सावण खे त माई लाटू ठाहे छॾियो आहे, जॾहिं चाहे उनखे पट ते हणे, जॾहिं चाहे हथ ते खणे। मां त हैरान आहियां मोमल, त अलाए हिन माई बाबा ते कहिड़ा तावीज़ कया आहिनि। तुंहिंजो पीउ पाण आमिल फ़क़ीर आहे, अलाए छा छा आहे, उन ते तावीज़ कहिड़ा असर कंदा। दुखनि पोयां सुख ऐं रातनि पोयां ॾींहं आहिनि, जेको सिज लहे थो उहो उभरंदो बि आहे ज़रली। ज़िंदगी जो चरखो ईअं ई हलंदो रहे थो। इहा हक़ीक़त आहे। मां तुंहिंजी ॻाल्हियुनि सां 100% एग्री कयां थो। इन में को बि शक न आहे त अदा मल्हार जो ग़म असांजे लाइ ज़िंदगी भर जी मीरास आहे, पर हालात कहिड़ा बि हुजनि, इंसान खे जीअणो पए थो। मूंखे कॾहिं कॾहिं त मायूसी थींदी आहे। असीं माहौल बदिलाइण जे लाइ पंहिंजी जान दाव ते लॻाईंदा आहियूं त हिन बुराई खे ख़तम कयूं, पर हिन जो नतीजो छा निकिरंदो आहे? बहादुर कॾहिं बि नतीजनि जी परवाह न आहिनि कंदा, ऐं जेके नतीजनि जी परवाह कंदा आहिनि उहे कॾहिं बि विरण जी हिम्मत नथा करे सघनि। चांडुकी, तूं मुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। मां मजमूई नतीजनि जी ॻाल्हि पियो कयां। असांजो माण्हू घटि पढ़ण जे करे या अणपढ़ियल हुजण जे करे हाकारी रवैयनि खे घटि सपोर्ट करे थो, छाकाणि त असांजो ज़हनी तौर हिकु गुलाम सोसाइटी सां ताल्लुक़ आहे। चांडुकी, मूंखे ख़बर पई आहे त फिरोज़ ख़ान CM ताईं पहुचण जी कोशिश में आहे, जीअं मूंखे ट्रांसफर कराए सघे। ऐं हा, मूंखे माराइण जो ऑप्शन बि हुनजे दिमाग़ में हूंदो। सोडा सच पुछी त यार अञा ताईं तूं मूंखे सम्झ में न आयो। वॾी का फिल्म ही, बल्कि मुंझल फिल्म ही, जिनजो हिकिड़ो पार्ट हले थो त ॿियो ॻोल्हींदा था वठूं। सो भला कीअं? कॾहिं खान बहादुर जो मुखालिफ़ हुई त कॾहिं हमदर्द, कॾहिं वरी ज़ीनत जो सचो आशिक़ थो थी पवी, त वरी कॾहिं खान बहादुर जो वफ़ादार। यार तुंहिंजा रूप केतिरा आहिनि, अॼु ताईं मूंखे सम्झ में न आयो आहे। यार सालिया, चाचा सालिया अॼु बानू हुई न तबियत ख़राब थी वेली मूंसां कढल। सोडा मां घर थी अचां। सालिया तूं हल हल, जल्दी हल, जल्दी हल। को कमकार हुजे त ॿुधाए। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।